महागाई जे हिन दौर में जिते माण्हुनि जा बूथ चढ़ियल आहिनि उते चटपटियुनि ख़बरुनि सां गॾु तव्हांजे चहिरे ते मुर्कूं विखेरण जी कोशिश कंदासीं। मंगणी करे ऐं शादी न करण वारे जो मिसाल ईअं आहे ॼण गाॾी पंहिंजे घर में बीहारे वते बस में धिका खाईंदो। शादी वारनि जी 100 सालनि जी ज़िंदगी खां छड़नि जी हिकु ॾींहुं ज़िंदगी बहितर आहे। मां फेसबुक हलाए हलाए थकिजी पियो आहियां, हाणे सोचां पियो त को ड्राइवर रखां। हैंग थियल मोबाइल सेट ऐं कावड़ियल ज़ाल खे कुझु देरि अकेलो छॾे ॾींदा करियो, थोरी देरि में पाणे साॻियां सिग्नल खणंदी। जॾहिं का गाॾी गप में किथे पासंदी आहे त जेतिरा ॿार गॾु थींदा आहिनि उन्हनि मां 90% ॿारनि जी दिलि आई चवंदी आहे त अला करे गाॾी न निकिरे। वंगार में मोटरसाइकिल काहे वञण वारा पेट्रोल त कोन भराईंदा आहिनि, बाक़ी मुफ़्त मशवरा ॾींदा आहिनि ट्यूनिंग कराए छॾ, तेल घणो थी पिए। उधर ॾियो पर सोचे सम्झी, छो त पंहिंजा ई ॾिनल पैसा फ़क़ीर बणिजी घुरणा था पवनि ऐं उधर वठण वारा जज बणिजी तारीख़ ते तारीख़ ॾींदा रहनि था। मूं MP ऐं MNA खे रुगो फेसबुक ते फाता पढ़ंदे सेल्फी में ॾिठो आहे, बाक़ी तमामु रुगो उन्हनि जे पोयां डोड़ंदे ॾिठो अथमि। मुड़ुस चयो ज़ाल खे, ॾिस चांहि में मख ॿुॾी पई आहे। ज़ाल कावड़ मां चयो, आऊं घर जो कमु करियां या मखियुनि खे तरण सेखारियां। असां वारा सिंधी जोगी खे ॾिसंदा त चवंदा भाग वारो पत्थर ॾे, अड़े निभागा पत्थर में भाग वॼिया त जोगी छो पिननि आहे। जॾहिं खां वरी सारंगशर मशहूरु थियो आहे तॾहिं खां लसणनि बांह ते एस लिखण ई छॾे ॾिनो आहे।